इस्लामाबाद की मकामी अदालत में PTI बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबीअ जी इद्दत में निकाह केस में सज़ा ख़िलाफ़ अपीलुनि जी ॿुधणी खां पोइ PTI बानीअ जे वकीलनि जो बुशरा बीबी जी अॻूणे मुड़ुस खावर मानिका ते अदालत ॿाहिरां हमिलो चमाटुन ऐं मुकुनि जो वसकारो हमले सबबि खावर मानिका पट ते किरी पियो। खावर मानिका ते हमले सबबि अपीलुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो न अची सघियो। जज शाहरुख अर्जमंद फ़ैसिलो ॿुधाइण खां सवाइ पंहिंजी चैम्बर में वापसि हली वियो। दरख़्वास्त गुज़ार खावर मानिका सेशन जज ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। केस जी ॿुधणी कंदड़ जज केस ॿी अदालत मुंतक़िली लाइ हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त लिखी छॾियो। PTI बानी के इसराइली लॉबी सपोर्ट करे रहियूं आहिनि। इसराइल संदसि गिरफ़्तारी ते कावड़ जो इज़हार कयो। PTI बानी जा साहुरा इसराइल में आहिनि ऐं ॿीहर चवां थो त PTI बानी जी जंग कंहिं सियासी जमायत न पर पाकिस्तान सां आहे। संदसि इरादा मुल्क लाइ सुठा न आहिनि। इक़्तिदार जे लाइ मुल्क खे दाव ते लॻाइणु चाहे थो। मूं पंहिंजनि प्रेस कॉन्फ्रेंसिस में PTI बानी ते को बि इल्ज़ाम नाहे लॻायो। PTI बानी जेके ॻाल्हियूं पाण कयूं मूं उहे ॿुधायूं। सिंध सीनियर वज़ीर शर्जील महमूद जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो त PTI बानी खे ट्विटर जी सहूलियत अडियाला जेल में बि मिलियल आहे। शेख मुजीब बाबति वीडियो PTI बानी जे पंहिंजे अकाउंट तां शेयर कई वई। वफ़ाक़ी हुकूमत इस्लामाबाद हाई कोर्ट में शाइर अहमद फरहाद की गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में गुम थी वियल शाइर अहमद फरहाद की बाज़ाई बाबति केस की ॿुधणी अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अदालत के आगाही ॾिनी त अहमद फरहाद गिरफ़्तार ऐं धेर कोट आज़ाद कश्मीर पुलिस की हिरासत में आहे।